नासिन चक विच गुज़िरियल ॾींहुं गुम थियल नौजवान जो गोली लॻल लाश मिलियो आहे। तफ़सील मालूम कयो था निसार जागीरानी खां। जी निसार। जी बिल्कुल चक लॻो ॻोठ नज़रदीन जागरानी वासी नौजवान रहीम बख्श पुट इमाम बख्श जागरानी जेको गुज़िरियल ॾींहुं पुरस्कार नमूने गुम थियण बैदि वारसनि घणी ॻोल्हा कई पर हुनजो ॾस पतो न पइजी सघियो हो ऐं अॼु सुबुह बचल भयो थाणे जे हद बचाव बंदि हेठां रहीम बख्श जागरानी जो जेको ॻाटो भॻल ऐं गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। इतला ते नौजवान जा वारस बचल भयो पुलिस ऐं चक पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो जेको लाश आहे उहो खणाए चक अस्पताल आया जितां लाश जो जेको पोस्टमार्टम आहे पोस्टमार्टम कराइण बैदि जेको लाश उहो वारसनि हवाले कयो वियो आहे। क़तल थियल नौजवान रहीम बख्श जागरानी जे वारसनि ॿुधायो त रहीम बख्श जागरानी खे आंदलानी ॻोठ वासी उनजो दोस्त आहे नवाब उमर जंहिं पंहिंजे ॻोठ मोटरसाइकिल पहुचाइण जो चई घुरायो हो ऐं जंहिंखां पोइ असांजे नौजवान जेको आहे उनजो नंबर बंदि थी वियो ऐं उनजो कोई बि ॾस पतो न पइजी सघियो हो ऐं हाणे जेको आहे ॻाटो भॻल ऐं गोलियूं लॻल जेको लाश हथ आयो आहे। होॾां बचल भयो पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त मामले जी घण रुखी जांच करे रहिया आहियूं ऐं वारसनि जे अचण सां असां जेको आहे केस दाख़िल करे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं। जी निसार आवाज़, मेहरबानी।